अस्सलामुअलैकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी के प्लेटफॉर्म ते सभी दोस्तन के भलीकार। साथियों, अॼु असां PST ऐं GST जे तैयारी जे लाइ सिंधी सब्जेक्ट मां ज़मीर जा क़िस्म टॉपिक खणी पेश थिया आहियूं। उम्मीद त वीडियो पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ऐं सब्सक्राइब लाज़मन कंदा। सो अचो त शुरू कयूं था। सभ खां पहिरियां ज़मीर जा क़िस्म। ज़मीर जा 7 क़िस्म आहिनि। ज़मीर ख़ालिस, ज़मीर इशारो, ज़मीर मुश्तरक, ज़मीर इस्तफ़ाम, ज़मीर मौसूल, ज़मीर जवाब मौसूल, ज़मीर मुबहम। सभ खां पहिरियां ज़मीर ख़ालिस, जंहिंखे अंग्रेज़ी में पर्सनल प्रोनाउन चई वेंदो आहे। अहिड़ा ज़मीर जेके ख़ासि इंसाननि जे बदिरां कमु अचनि, तन खे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। जहिड़ोकि आउं, मां, अव्हां, अवीं, असां, असीं, ही, हू, हुन, हूअ ऐं हिननि। ज़मीर ख़ालिस जा बि वरी 3 क़िस्म आहिनि। ज़मीर मुतकलम, जंहिंखे असां अंग्रेज़ी में फर्स्ट पर्सन चवंदा आहियूं। ज़मीर हाज़िर, जंहिंखे असां अंग्रेज़ी में सेकेंड पर्सन चवंदा आहियूं। ऐं ज़मीर ग़ाइब, जंहिंखे असां अंग्रेज़ी में थर्ड पर्सन चवंदा आहियूं। ज़मीर मुतकलम ऐं ज़मीर हाज़िर छा आहिनि? ज़मीर मुतकलम जी वस्फ़ आहे अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ जे नाले बदिरां कमु अचनि। मुतकलम जी माना आहे कलाम कंदड़, यानी कि ॻाल्हाईंदड़। जीअं आउं, मां, असां, असीं, इहे ज़मीर मुतकलम आहिनि, यानी कि इहे ॻाल्हाईंदड़ आहिनि। उन खां पोइ आहे ज़मीर हाज़िर। ज़मीर हाज़िर जंहिंखे इंग्लिश में सेकेंड पर्सन चयो वेंदो आहे, यानी कि जंहिंसां ॻाल्हायो वञे, जंहिंसां मुखातिब हुजऊं, जंहिं माण्हू सां ॻाल्हाइजे थो सो हाज़िर हुजे। उन जे नाले बदिरां जेके इस्म कमु अचनि था, ज़मीर कमु अचनि था, उन्हनि खे ज़मीर हाज़िर चइबो आहे। तंहिं करे असां छा चवंदासीं? तूं, तव्हां, तव्हीं, अव्हां, अवीं, इहे ज़मीर हाज़िर आहिनि। जीअं मिसाल जी ॻाल्हि मां चवां, मां तव्हां सां ॻाल्हायां थो। मां ज़मीर मुतकलम आहे, बज़ाति जेको ॻाल्हाईंदड़ आहे उन जे पारां इस्तेमालु कयल आहे। ऐं तव्हां जेको लफ़्ज़ु आहे उहो ज़मीर हाज़िर आहे, जंहिंसां ज़मीर मुतकलम मुखातिब आहे। उन खां पोइ ज़मीर ग़ाइब। वस्फ़ जंहिं माण्हू बाबति ॻाल्हायो वञे सो ग़ाइब हुजे या ॻाल्हाइण में शामिल न हुजे, उन ई नाले बदिरां जेको ज़मीर कमु अचे उनखे ज़मीर ग़ाइब चइबो आहे। जीअं असां इस्तेमालु कंदा आहियूं ज़मीर हू, ही, हिन, हुननि, उहे, ऐं उन्हनि ज़मीर ग़ाइब आहिनि। जीअं मिसाल जी ॻाल्हि मां चवां त हू अॼु क्लास में न आयो। हाणे हू मां कंहिं माण्हू जे बदिरां इस्तेमालु कयो आहे जेको मौजूदु न आहे, ग़ाइब आहे, त अहिड़े ज़मीर खे ज़मीर ग़ाइब चइबो। उन खां पोइ ज़मीर जो ॿियो क़िस्म आहे ज़मीर इशारो। पाण इशारे मां सम्झी विया हूंदासीं, यानी कि अहिड़ो लफ़्ज़ु जेको इशारे लाइ इस्तेमालु थिए। वस्फ़ अहिड़ा ज़मीर जेके किन इस्मनि ॾांहुं इशारो कनि, तन खे ज़मीर इशारो चइबो आहे। मिसाल, ही किताबु मुंहिंजा आहिनि, हीअ छोकिरी आहे। हाणे ही किताबु मुंहिंजा आहिनि, हीअ छोकिरी आहे, इहे किताब ऐं छोकिरी तरफ़ इशारो करे लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि। जीअं चौथे नंबर में आहे, उहे अंब हिन जा आहिनि, हू छोकिरो आहे। हाणे ही बि इशारे तौरु लफ़्ज़ इस्तेमालु कयल आहिनि। त इहे लफ़्ज़ असांजा ज़मीर इशारो सॾाईंदा। पर ज़मीर इशारे जा वरी 2 क़िस्म आहिनि। ज़मीर इशारो वेझो, ज़मीर इशारो परे। जीअं पाण इंग्लिश में दिस, डेट, दीज़, दोज़ इस्तेमालु कंदा आहियूं, सेम एज़ सिंधी में असां वरी इस्तेमालु कंदासीं ही वेझे जे लाइ, उहे ऐं हू परे जे लाइ। ही लफ़्ज़ु जेको आहे उहो असांजो जमो तौरु बि इस्तेमालु थींदो आहे ऐं वाहिद तौरु बि इस्तेमालु थींदो आहे। जीअं मथे पहिरें नंबर सेंटेंस में असां लिखियो आहे, ही किताब मुंहिंजा आहिनि, यानी कि ही असां हिते जमो जे लाइ इस्तेमालु कयो आहे। ही छोकिरी आहे, हुशियारु आहे। हाणे हिते ई असां छोकिरी वाहिद जे लाइ इस्तेमालु कयो आहे, मथे में ही जमो जे लाइ इस्तेमालु कयो आहे। उन खां पोइ ज़मीर मुश्तरक। वस्फ़ अहिड़ा ज़मीर जेके फ़ाइल ऐं मफ़ऊल सां शरीक थी जुमिले खे वधीक ज़ोरदार बनाइनि या फ़ाइल जे बदिरां मफ़ऊल थी कमु अचनि, तन खे ज़मीर मुश्तरक चइबो आहे। मुश्तरक जी माना आहे शरीक थींदड़, यानी कि अहिड़ा ज़मीर जेके जुमिले खे वधीक ज़ोरदार बणाइनि, जुमिले खे वधीक ज़ोरदार बणाइनि। जीअं मिसाल, मां पाण तव्हां सां मिलंदुसि। हाणे लफ़्ज़ु जेको पाण आहे उहो जुमिले खे ज़ोरदार बणाए थो। मां चवां मां तव्हां सां मिलंदुसि त मुंहिंजो जुमिलो वज़नदार घटि हूंदो, पर जेकॾहिं मां चवंदुसि मां पाण तव्हां सां मिलंदुसि त जुमिलो असांजो वज़नदार थी वेंदो।
अली ख़ुदि आयो आहे, यानी कि वज़न जुमिले में विधो थो वञे। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले खे वधीक वज़नदार बणाइनि, जीअं पाण, ख़ुदि, इहे लफ़्ज़ असांजा ज़मीर मुश्तरक आहिनि। उन खां पोइ आहे ज़मीर इस्तफ़हाम। अहिड़ा ज़मीर जेके सवाल पुछणु, यानी कि इंट्रागेटिव, सवाल पुछण में कमु अचनि, तन खे ज़मीर इस्तफ़हाम चइबो आहे। इस्तफ़हाम जी माना आहे पुछा या जाच, पुछा या जाच। जीअं मिसाल जी ॻाल्हि मां चवां, हू केरु आहे। हाणे लफ़्ज़ केरु जेको आहे हिते पुछा जे या सवाल जी निशानी तौरु इस्तेमालु कयल आहे, सवाल जे लफ़्ज़ तौरु इस्तेमालु कयल आहे। कंहिं दर खड़कायो, तोखे छा खपे। हाणे केरु, कंहिं, छा, इहे जेके लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं, इहे असां सवाल पुछण जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। अहिड़नि लफ़्ज़नि खे ज़मीर इस्तफ़हाम चइबो आहे। ज़मीर इस्तफ़हाम जे लाइ हेठियां लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि, जीअं केरु, कंहिं, छा, छो, किथे, को, कहिड़ो, कहिड़ा, केतिरो, कीअं वग़ैरह। इहे बि लफ़्ज़ असांजा ज़मीर इस्तफ़हाम आहिनि। उन खां पोइ आहे ज़मीर मौसूल। अहिड़ा ज़मीर जेके इस्म जे बदिरां कमु अचनि ऐं साॻिए वक़्तु जुमिले जे ॿिनि भाङनि खे जोड़े करे हिकु कनि, अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर मौसूल चइबो आहे। यानी कि इस्म जे बदिरां बि कमु अचनि ऐं उन जे जुमिले में वरी उन जुमिले जे ॿिनि भाङनि खे, ॿिनि हिसनि खे ॻंढनि। जीअं असांजा सेंटेंस ॾिनल आहिनि हेठि। अच्छा, सेंटेंस ॾिसण खां पहिरियां मौसूल जी जेकी माना आहे, मौसूल जी माना आहे ॻंढींदड़। जीअं ही उहो ई माण्हू आहे जो सवेर आयो हो। हाणे उहो ई माण्हू ऐं जेको जो आहे, इहे असांजा ज़मीर मौसूल आहिनि। उहो गिलास भॼी पियो जेको मूं काल्ह ख़रीद कयो हो। हाणे उहो ऐं जेको, इहे असांजा छा आहिनि, ज़मीर मौसूल आहिनि, यानी कि जुमिलनि जे ॿिनि हिसनि खे ॻंढनि था ऐं इस्मनि जे बदिरां कमु अचे थो। जीअं जेको आहे उहो इस्म जे बदिरां कमु आयल आहे। हिते गिलास, हाणे जेकॾहिं मां ईअं चवां उहो गिलास भॼी पियो, या गिलास भॼी पियो, गिलास मूं काल्ह ख़रीद कयो हो, त जुमिलो वणंदड़ बि न लॻंदो ऐं ॿई जुमिला असांजा अलॻि थी पवंदा। इन हिसाब सां जुमिले खे सूंहं ॾियण जे लाइ ऐं जुमिले खे बहितर नमूने बणाइण जे लाइ ऐं इस्म खे बार बार इस्तेमालु न करण जे लाइ असां अहिड़ा ज़मीर इस्तेमालु कंदा आहियूं। आख़िरी सेंटेंस, आख़िरी जुमिले में लिखियलु आहे, ही उहो ई छोकिरो आहे जंहिं काल्ह मूंखे सॾु कयो। इहे बि असांजा ज़मीर मौसूल आहिनि। उमेद त क्लियर थी वियो हूंदो। उन खां पोइ आहे ज़मीर जवाब मौसूल। अहिड़ा ज़मीर जेके ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचनि ऐं जुमिले जे ॿिनि भाङनि खे ॻंढनि, तन खे ज़मीर जवाब मौसूल चइबो आहे। मिसाल, जन जो खाइजे, तन जो ॻाइजे। हाणे जन हिकु क़िस्म जो ज़मीर आहे, उन जे जवाब में असां इस्तेमालु कयूं था तन, त तन असांजो छा थींदो, जवाब मौसूल। जेतिरो गजे ओतिरो वसे त चङो। हाणे जेतिरो ज़मीर मौसूल आहे, उन जे जवाब में लफ़्ज़ असां ओतिरो इस्तेमालु कयो आहे। जीअं त मज़ीद एक्सप्लेन करण जे लाइ मूं लिखियो आहे त मथियनि जुमिलनि में जन ऐं जेतिरो ज़मीर मौसूल आहिनि, उन्हनि जे जवाबनि जे लाइ वरी असां जेके ज़मीर इस्तेमालु कया आहिनि, तन ऐं ओतिरो, इहे ज़मीर जवाब मौसूल आहिनि। उन खां पोइ आहे ज़मीर मुबहम। अहिड़ा ज़मीर जन मां ख़बर कान पवे त कहिड़नि इस्मनि जे बदिरां कमु आया आहिनि, यानी उहे इस्म जेके आहिनि उहे ॻुझा रखियल हुजनि, ॻुझा आहिनि। अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर मुबहम चइबो आहे। मुबहम जी माना आहे ॻुझो या लिकियल, यानी कि अहिड़ा ज़मीर जेके कंहिं बि इस्म खे सही माना में ज़ाहिर न कनि, इस्म खे ॻुझो रखनि, उहे ज़मीर मुबहम चवराईंदा। ज़मीर मुबहम कहिड़ा हूंदा आहिनि, जीअं को, के, केरु, कुझु, कंहिं। हाणे कंहिं बि ख़ासि इस्म खे ज़ाहिर नथा कनि, हिननि मां ख़बर नथी पए त कहिड़े इस्म जे पारां इस्तेमालु कयल आहिनि। जीअं मिसाल तौरु मां चवां, हिन कोठी में कुझु आहे। हाणे कुझु आहे, ख़बर न आहे त छा आहे, कहिड़ी शइ जे पारां हिते लफ़्ज़ कुझु आयल आहे। कुर्सी बि थी सघे थी, टेबल बि थी सघे थो, खट बि थी सघे थी, का बि शइ थी सघे थी। सही आहे, त यानी कि असांजो इस्म ज़ाहिर न आहे, क्लियर न आहे, इस्म असांजो ॻुझो रखियल आहे। उन जे लाइ जेको ज़मीर इस्तेमालु कयल आहे कुझु, इहो असांजो ज़मीर मुबहम थींदो। जीअं सेकेंड सेंटेंस में आहे, ॿिए नंबर जुमिले में आहे, कंहिं त ज़रूरु हिन खे मारियो हूंदो। हाणे कंहिं ख़बर न आहे त कीअं मारियुसि,
इसम ज़ाहिर आहे, ज़रूर अंदर को आहे, हाणे को आहे केरु आहे का बि ख़बर न आहे। त अहिड़नि क़िस्मनि जे लाइ जेके लफ़्ज़ इस्तेमालु कबा आहिनि, जेके ज़मीर इस्तेमालु कबा आहिनि, उन्हनि खे ज़मीर मुबहम चइबो आहे। साथियों, पूरो थियो। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब लाज़मन कंदा। महिरबानी।